हेलो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। के आऊं फैज़ू पियो ॻाल्हायां। हाँ कैसा कमो कम कंहिंसां कोन्हे, मड़ी वांदो वेठो हुअसि, रोलू नंबर लॻायुमि त काल ठक जी तो वटि कयो। हाँ ठीक है बंद ही करे वहाँ बंदि न कर प्यारी, क़िस्म सां नंबर मिलियो आहे त कुझु देरि ॻाल्हाए वठ। जो रोन नंबर है ना न न नंबर सभु हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, रोलू बोलू कुझु कोन्हे। भला ॿुध, संगत रखंदे छा? ना संगत के साथ रखा कौन छो असां वटि रवाज कोन्हे या पिण जा पादर पिया सुजने? दिल तो पंहिंजी ॾिस शकल खे छा थियो आहे? चङो भलो त आहियां, ॾाह थी संगत रख। पोइ जी चवंदे ईअं पिया कंदासीं, माल में हूं विकिणी बि अवां जी पूरी कबी। सिंधी लॻे थो चोरी सेठ थी वई। अदा पोइ लया तुंहिंजी ज़िंदगी ठही वई। सिंधी तोखे कहिड़ी ख़बर, तूं वञ धंधे जी कर। हा साईं, मोबाइल ते छोकिरी ॻाल्हायो त आबाद थी वियासीं। हाणे मोह बि ॾिजांइ, इहे पिणे वारियूं ॿ ॿकरियूं न विकियूं ने त मूंखे चइजां। बाबा इहे हाल आहिनि असांजे छोरनि जा, ऐं चवनि था त सुधरी वञूं आहे पर लीडर सुठा कोन मिलिया। हा चाचा, असांखे अञा बि लॻे थो त को ईंदो ऐं असांखे सुधारींदो। असांजा हाल हे लॻा पिया आहिनि। सुठो थियो सिंध में पैदा थियासीं, ॿिए कंहिं मुल्क में हुजूं हा त तड़े कढनि। इश्क मोहबत फितरी अमल आहे, इन ते को एतिराज़ नाहे, पर जेको असां इन इश्क खे ख्वार कयो आहे, मोहबत बि पनाह घुरंदी हूंदी। माज़ी में इश्क जा दास्तान सकाफ़त जो हिसो रहिया, ऐं अॼु असां उन मोहबत ते रांदि खेॾी पंहिंजा पंहिंजा हिसा कढिया। कॾहिं छोरनि खे महबूब बणाए ख़ुदकुशी करे अंत आंदोसीं, त कॾहिं मासूम न्याणियुनि ते तेज़ाब हारे मोहबत खे परवान चाढ़ियोसीं। इन्ही मोहबत ते कारोबार करे असां कई ज़िंदगियूं तबाह कयूं। इन अंधी चाह असांखे एॾो त बेअक़ल कयो आहे, जो अॼु हर धाड़ेल पंहिंजो कमु छॾे इन्ही जे पोयां अची लॻो आहे। छो धाड़ेल इंसान कोन्हे छा? मोहबत उहे बि करे सघनि था। अदा बसि दुआ कर कॾहिं घोटकी या कश्मीर वारी साइड मां कंहिं छोकिरी जी काल अची वञे, पोइ रुगो उते पुॼ, ख़बर पोइ पवंदी न त मोहबत छा हूंदी आहे। हींअर जेकी वाक़िया थिया आहिनि उन्हनि जी ख़बर नाहे। न दादा छा थियो? अदा अॼुकल्ह ही ट्रेंड पियो हले, छोकिरी जी आवाज़ ॿुधाए असां जहिड़नि चिड़ियनि खे फसाए, पोइ पंहिंजी पसंदीदा जॻह ते मिलण लाइ घुरायो वञे थो। हमरा ख़ुशी मां डांस कंदो वञी उते पुॼंदो आहे त छोकिरी जी जॻह ते 4-5 मुड़ुस हथियारनि जे ज़ोर ते हमरा खे अगवा करे ठीकु ठाक रक़म वठी जुतो हणी घर रवानो करे छॾींदा आहिनि। पर भारी त ज़ुल्म आहे। अदा पोइ मूं कॾहिं चयो त हीउ सवाब जो कमु आहे? ज़ुल्म आहे तॾहिं त ॿुधायां पियो। अहिड़ा अमल असांजी जहालत खे ज़ाहिर कनि था। हिते ॿई पासा ग़लति आहिनि। सिर्फ़ु छोकिरी जी आवाज़ ॿुधी असां पंहिंजे घर पंहिंजी ज़िंदगी जी परवाह न कंदासीं त पोइ नतीजा बि अहिड़ा ई निकिरंदा। ऐं उन्हनि खे बि शर्म अचणु खपे जेकी पैसो कढण लाइ इंसान जे जज़्बात ऐं पंहिंजी क़ौम खे इस्तेमालु कनि था। लुटण वारो बि पंहिंजो त लुटजण वारो बि पंहिंजो, पोइ आख़िर मयार कंहिंखे ॾियूं? हिकु ज़िंदा क़ौम हमेशह गैरत जे मादे ते सफ़र कंदी आहे, ऐं असांजी गैरत सिर्फ़ु घर जी औरत ताईं महदूद थी वई आहे। थोरी थोरी ॻाल्हि तां औरत खे महीनो ई इहो ॾियूं था त असांजी गैरत खे न जॻाए। औरत जिस्मानी तरह असांखां कमज़ोर आहे, उन ते गैरत ॾेखारे असां पाण खे मुड़ुसु माण्हू सॾायूं था। अदा गैरत रुको घर जी औरत लाइ नाहे हूंदी, इहा गैरत कॾहिं धरती लाइ बि ॾेखारियो, पंहिंजी क़ौम लाइ बि ॾेखारियो। इहो ई सबबु आहे त घर में ॿ रिपीटर रखिया आहिनि, पर क़ौमी लिहाज़ खां हर शइ खां महरूम आहियूं। सिंध जो वजूद बचाइणो आहे त धरती खे माउ ऐं क़ौम खे भाउ करे सम्झो। ज़ातनि ते इतिहाद ठाहे क़ौम खे कबीलो न बणायो। क़ौमी गैरत छा हूंदी आहे जापानी क़ौम खां सिखो। अब उन्हनि छा कयो? अदा दुनिया में 2 मुल्क अहिड़ा आहिनि जिते जी आवाम पंहिंजे बादशाह जी हद खां वधीक इज़त कंदी आहे। हिकिड़ो थाईलैंड, ॿियो जापान। इहो ई सबबु हो त ॿी आलमी जंग दौरान अमेरिका जापान ते कंट्रोल करण बावजूदु उते जे बादशाह जो नालो न वरितो, छो त अमेरिका खे ख़बर हुई त जापानी क़ौम जो सनल बादशाह ते अक़ीदो आहे ऐं इन सां छेड़छाड़ करणु सही न रहंदो। अदा गैरत जो मयार ॾिसो। 1945 में जापान जो बादशाह हिरोहितो हो। जंग ख़तमु थियण खां पोइ उन्ही बादशाह खे अमरीकी दफ़्तर घुरायो वियो ऐं 2 कलाक वेटिंग रूम में इंतज़ारु करायो वियो। उन अमल ते जापानी क़ौम जो चवणु हो त जंग हाराइण खां बि वधीक असांखे असांजे बादशाह जे इंतज़ारु करण जो ॾुख आहे। ऐं पोइ उन्हनि फ़ैसिलो कयो त असीं पंहिंजे पाण खे एतिरो त मज़बूत बणाईंदासीं जो हिकु ॾींहुं अमरीकी सदर पाण जापानी बादशाह अॻियां सिर झुकाईंदो। ऐं जापानियुनि पंहिंजो इहो ख्वाबु 14 नवंबर 2009 ते पूरो करे ॾेखारियो, जॾहिं अमरीकी सदर ओबामा जापान जे दौरे ते वियो ऐं जापान जे बादशाह अॻियां झुकी खेसि सलाम कयो। अदा इहे आहिनि ज़िंदा क़ौमूं जेकी गैरत ते हलनि थियूं, उसूलनि ते हलनि थियूं। ऐं ॿिए तरफ़ पंहिंजे पाण खे ॾिसो, हमेशह पंहिंजनि खे तबाह करे तबाही ते ईमान रखियो आहे। ही हक़ीक़त बि सभु ॼाणूं था त जिते निज़ाम ई करप्ट हुजे उते हिकु शख़्स ते तनक़ीद अजाई हूंदी आहे। पोइ बि करप्शन जे इन मेले में असांखे नज़र सिर्फ़ु महर डिबाई आयो आहे। जिते हुनर खे ऐब ऐं ओताक ते वहण मोतबर सम्झो वञे, उते एहसासनि जी क़ीमत लॻाइण का वॾी ॻाल्हि कोन्हे। जिते धाड़ेल जे रूप में आशिक अगवा थियनि, उते मोहबत ते यकीन बि ईमान जी ॻाल्हि आहे। जिते आशिक वहशत जो ॾेख ॾियनि, उते जवानी जी बर्बादी मुक़दर जो खेल आहे।
अमल सुधारे क़ौम सुधारियो, क़ौम सुधारे धरती खे जीआरियो। पंहिंजे फ़ाइदे लाइ पंहिंजा तबाह न कयो। कड़ी कड़ी सां मिली चैन ठहंदी आहे। भली ज़ाती इतिहाद ठाहे चांडिया थियो, द्रोही थियो, वसाण थियो, ज़रदारी थियो, पर यादि रखो सिंध जे जज़्बनि में तव्हांजो नालो तॾहिं आहे जॾहिं तव्हांजो वास्तो सिंधी क़ौम सां आहे।